सिंध जी हमेशा तारीख़ रही आहे मोहब्बत जी, रवादारीअ जी, कल्चर एक्सचेंज ऐं जी ॿारनि हवाले जे सां। जॾहिं ज़िक्र कजे थो न त पंहिंजे नंढपण जा बि जॾहिं असां यादि कयूं था त मुबशिर असांखे अगरि ईअं रिकॉल कजे त मां घिटीअ में वञा थी कंहिं दुकान ते हुयसि या कंहिं इवेंट ते हुयसि त मूंखे यादि आहे त अगरि सभिनी मूंखे कुर्ब ॾिनो हुजे पर हिकिड़ी हिकु अहिड़ी आंटी हूंदी हुई, हिकिड़ो कहिड़ो अंकल हूंदो जंहिंखां असां सभु ॿार डिॼंदा हुआसीं, या को कंहिं घर जो को ॾाॾो थी थो सघे, को चाचो थी थो सघे जेको हीअं दड़को ॾींदो हो न, त उहो माण्हू उहो शख़्स ॿार खे सॼी ज़िंदगी यादि रहंदो आहे, सॼी ज़िंदगी यादि रहंदो आहे, उनखे कॾहिं पसंदि बि न ईंदो आहे। वरी कॾहिं उहो माण्हू जॾहिं ग़लती सां मोहबत बि ॾींदो हुयो त असांखे इहो हूंदो हो त यार का ॿ नंबरी ॼाण हाणे कंदो त बाक़ी तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ी शइ जे मथां कावड़ या नफ़रत ईंदी आहे त यार हे कमु ॾिसो कावड़ अचणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, उहो नेचुरल प्रोसेस आहे, पर मां सम्झंदी आहियां त नफ़रत न चॉइस हूंदी आहे। कावड़ ते तव्हांजो काबू न हूंदो आहे, तव्हांखे कावड़ अची सघे थी, तव्हांखे कॾहिं मज़ो अची सघे थो, कॾहिं वेठा आहियो तव्हां फ्रस्ट्रेट थी सघो था, त इहे शयूं नेचुरल आहिनि, इन में ईंदियूं आहिनि। हा, उन ते तव्हां कोशिशि कयो त काबू कयो, कुझु माण्हू सुठो कावड़ खे काबू करे वठंदा आहिनि, पर नफ़रत ऐं मोहबत करण त इंसान जी चॉइस आहे, उहो मतिलबु उहा मुंहिंजी चॉइस आहे त मां हिन ज़िंदगीअ में नफ़रतूं घणियूं कयां या मोहबत सां रहां, कुर्ब सां, हर कंहिंखे जेको आहे सो प्यार सां, इज़त सां मिलां, त इहो मां सम्झंदी आहियां मतिलबु इन में तव्हां कुदरत खे कुझु बि नथा चई सघो त इहो नेचुरल प्रोसेस आहे, न हिन जी या नेचर आहे न माण्हूअ जी त हे माण्हू नफ़रत कंदो आहे, फलाणे माण्हूअ जी नेचर आहे उहो जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे त उहो ग़लति ॻाल्हाईंदो आहे, त इहे ॻाल्हियूं चॉइस ते हूंदियूं आहिनि, इंसान चूज़ कंदो आहे त तव्हां जेको आहे नफ़रत कंदव या न कंदव। मां कॾहिं बि नफ़रत खे चूज़ न कयो।